पंहिंजा कागज़ त पूरा कयो, बैंक स्टेटमेंट खपंदी आहे, उन में रेजिडेंट सर्टिफिकेट खपंदो आहे, उन में FRC सर्टिफिकेट खपंदो आहे, फैमिली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त तव्हांजी बैकग्राउंड फैमिली छा आहे, तव्हांजे पीउ माउ जा शनाख़्ती कार्ड, तव्हांजा पीउ माउ कॾहिं ॼावा। हाणे इहा असांखे ख़बर आहे पीउ माउ कॾहिं ॼाया, उहे त ॿुधाईंदा जॾहिं देरे खे बाहि लॻी अबा मां पैदा थियुमि, अमा चइबो जॾहिं सैलाब आयो मां पैदा थियुमि। तव्हां डेट ऑफ बर्थ जी ख़बर न आहे पीउ माउ जी, शनाख़्ती कार्ड न आहिनि ठहियल उन्हनि जा, ठहियल रुॻो साल जो नालो आहे, महीनो को कोन्हे। हलो जेकॾहिं साल जो नालो बि हूंदो न हिकिड़ो, उहो सॼो फॉर्म भरणो पवंदो आहे, वीज़ा जे अप्लाई करण जे लाइ फॉर्म भरणा पवंदा आहिनि, मुख़्तलिफ़ 10, 15, 20 फॉर्म हूंदा आहिनि, जंहिंमें तव्हांजी सॼी हिस्ट्री लॻंदी आहे, केतिरा भाइर, केतिरियूं भेनरूं, केतिरी तव्हांजूं ज़ालूं आहिनि, केतिरा ॿार आहिनि, उहो सॼो हुन में लिखणो पवंदो। शादी अंगूठो कई आहे ज़ालू न कई आहे त लिखंदो सिंगल आहियां, इहो तव्हांखां न पुछंदा तव्हां सिंगल छो आहियो, सिंगल आहियो ठीकु आहे, सिंगल आहियो, छो था वञणु चाहियो, बाबा घुमण जो शौक़ु आहे, अॻु में काॾे काॾे विया आहियो, कहिड़े कहिड़े मुल्कनि में ज़रूरु पुछंदव न। जॾहिं तव्हां अॻु में कंहिं मुल्क में विया ई न आहियो त पोइ सिर्फ़ु हिन मुल्क में ई छो था अचणु चाहियो, इहे सुवाल पुछंदा आहिनि। पासपोर्ट तव्हांजो ठहियल न आहे, तव्हां चओ त ॿाहिरि मुल्कनि में वञण जो शौक़ु आहे, मूंखे विहाणो वठी छॾियो, बसि हाणे हली वेंदुमि। पासपोर्ट साईं विहाणो तव्हां जेकॾहिं ग्रीन कलर जो वरितो आहे, इहो तव्हांखे पासपोर्ट मिली वियो। साईं पासपोर्ट लाइ बि मूंखे चयो हमरा हिकिड़े, पर मां वञण जी कोशिशि कई त उते हमरा मूंखे 2-3 मिलिया, चई असांजो साल थियो अञा ताईं पासपोर्ट न आयो आहे। उहो त हुन वटि पनो ख़तमु थी वियो हूंदो न, 2-3 ॾींहं अॻु में इहो इशू थियो हुयो, पेजिस जे लाइ पेपर जेको आहे उहो ख़तमु थी वियो, न पियो मिले, इन करे लेट थियो हुयो। बाक़ी जेकॾहिं अर्जेंट में तव्हां ठाराईंदव उहो मिलंदो हुओ 5 ॾींहंनि में आहे, पर हुनखे महीनो ॾेढ लॻी वेंदो आहे। ॾुखियो आहे यार, मूंखे अॼु वञिणो आहे, अॼु दादू हलिया वञो, बसि पोइ अॼु वञिणो अथव त हाणे सदर मां कोच मिलंदव, 7 निकिरी वञो, कलंदर जी हाज़िरी भरे अचो। हुजे बि 12 मुल्क, राति चवां त उते हुजां। ऐं मसइलो इहो आहे, एॾी उदासी थी बीठी, वॾो अलमियो इहो आहे जो ॿाहिरि मुल्कनि जो शौक़ु त सभिनी खे आहे वञण जो, पंहिंजे मुल्क खे छो नथा अहिड़ो ठाहियो जो ॿाहिरि मुल्क वञण जी ज़रूरत ई न पवे। मां मिनिस्टर आहियां, मां वज़ीर आज़म आहियां, मूंखे वोट ॾिना अथई, प्रेसिडेंट आहियां मां, माना तव्हांखे एनी हाउ वञिणो आहे, यूरोप, अमेरिका, लंडन, एॾे ऑस्ट्रेलिया ॾे वञिणो आहे। हा तव्हांखे मां हिकिड़ो सही तरीक़ो ॿुधायां, आसान तरीक़ो, इहो ॿुधाए भाउ, जंहिंमें तव्हांखे न पासपोर्ट जी ज़रूरत पवंदी, न वीज़ा जी, न टिकट जी, सदको वञा, इहो आसान तरीक़ो। आसान, अल्ताफ़ शेख साहब जा सफ़रनामा पढ़ो, हर मुल्क जो सफ़रनामो पढ़ो, पहिरियों न ॿुधाए, घर वेठे पंहिंजे कमरे में वेठे वेठे तव्हां पूरी दुनिया जो चकर हणी सघो था, उतां जी ॿोलीअ जे बारे में ॼाणे सघो था, उतां जी करंसीअ जे बारे में ॼाणे सघो था, उतां जे रहण जे बारे में ॼाणे सघो था, उतां जी नौकिरी करण जे बारे में सभु कुझु तव्हांखे अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि में मिली वेंदो, भलो कमु थी वेंदो। कमाल किताब बि सिंधीअ में अथव, पढ़ो। अल्लाह, तूं त मसइलो ई हल करे छॾियो। बसि न, इहो विहाणो पाए वियो, विहाणो पाए घर में वियो, ईअं सम्झो जहाज़ में वेठो आहे, पढ़ंदा वञो, लॻंदो तव्हां घुमंदो अथव, अमेरिका, लंडन घुमंदो अथव, अमेरिका ताईं ॿधल मां तव्हां वॾी यार ॻाल्हि, मसइलो हल करे छॾियो। बसि किताब पढ़ो। पढ़ियल अंगूठो आहे न भागा, पढ़ियल त आहियां ई न, कीअं पढ़ंदो? पढ़ियल न आहे न, पढ़ियल न आहे, भला अंधो त न आहे, ॾिसी त सघे थो न, ॿुधी त सघे थो न, हा वीलाग ॾिस बसि, पोइ यूट्यूब ते वीलाग ॾिस, मुख़्तलिफ़ असांजा वीलाग ॾिस, ठीकु आहे, काॾे काॾे विया आहियूं, सभिनी जा वीलाग ॾिस वेठा, ॿिया जेके दोस्त विया आहिनि उनजा वीलाग ॾिस, बसि अॼोकी राति मां पोइ बसि इंटरनेट ते वेही, घर में वेही मोबाइल ते इंटरनेट ते ॾिस वेही, अॼोकी राति मां पता ई हलां थो, पता ई वञ, बैंकाक वञ, मलेशिया वञ, ठीकु आहे, वञ, इंटरनेट सॼो मसइलो हल करे छॾियो तव्हांजो। हा साईं, कहिड़ा माण्हू आहिनि यार, अलाए कहिड़ा अची था वञनि, बसि ईअं त ॿाहिरि मुल्क वञिणो आहे, न पासपोर्ट ठहियल आहे, न वीज़ा आहे, बसि ॿाहिरि मुल्क वञिणो आहे।